जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीअं त मां आहियां नादर अली पिताफ़ी। अॼु मां खे वैलेंसी एंड आइंस जो टॉपिक खयों, इन जे बारे में सम्झंदुसि। वैलेंसी आहे छा? द कॉम्बिनिंग कैपेसिटी ऑफ एन एटम इज कॉल्ड वैलेंसी एंड एटम्स नीड्स गेन और लॉस इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म स्टेबल आउटर शेल कॉन्फिगरेशंस। वैलेंसी हूंदी छा आहे? जेको एटम हूंदो आहे उन जेके मतिलबु कि इलेक्ट्रॉन्स हूंदा आहिनि रिवॉल्व कंदा आहिनि, ऐं जेको लास्ट शेल में इलेक्ट्रॉन्स हूंदो आहे उन खे चवंदा आहियूं वैलेंसी इलेक्ट्रॉन। हाँ जो है सोडियम से एटम खणूं था, उन जी जी है स्ट्रक्चर ड्रा करूँ था, उन में अवां खे शेल्स के बारे में वैलेंसी शेल्स के बारे में समझंदासीं। फर्स्ट ऑफ ऑल अवां खे ॿुधाए छॾां त को भी एटम होंगे, मिसाल तौर असां सोडियम कयो आहे, इहो जेको आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल होंगे है। इन में जेका आहिनि प्रोटॉन्स 11 होंदा आहिनि, इलेक्ट्रॉन्स भी जेके होंदा आहिनि 11 होंदा आहिनि, इन में जेके न्यूट्रॉन्स होंदा आहिनि 12 होंदा आहिनि। छाकाणि त जेकॾहिं प्रोटॉन्स भी 11 आहिनि, इलेक्ट्रॉन्स भी 11 आहिनि, त पोइ जेको इलेक्ट्रिक एटम जो इलेक्ट्रिकली न्यूट्रल इन जे करे ई हूंदो आहे। हाणे जेको आहे सेंटर में जेको हूंदा आहिनि प्रोटॉन्स, जेको तादाद आहे 11 उहो असां रखियो आहे, न्यूट्रॉन्स जो तादाद 12, इहो भी सेंटर में हूंदो आहे। उन खां पोइ जेके आहिनि इलेक्ट्रॉन्स जेके हूंदा आहिनि उहे शेलनि में हूंदा आहिनि। शेल असांजा कहिड़ा हूंदा आहिनि? हीअ असांजा जेके आहिनि शेल्स आहिनि, ठीकु आहे। जेके आहिनि शेल्स जेके एटम में थींदा आहिनि वो 6 थींदा आहिनि, KLMNO, KLMNO एंड P। हाँ जो है मतलब कि के शेल में घना इलेक्ट्रॉन्स पवंदा, इहा असांखे कीअं ख़बर पवंदी? उहो असां वटि फार्मूलो आहे, उहो असां लिखंदा आहियूं। उन जे हिसाब सां जेके आहिनि शेल्स जे शेल में जेके इलेक्ट्रॉन्स रखंदासीं। असां वटि फार्मूलो आहे 2n²। 2 जो है कांस्टेंट है, स्क्वायर और 2 बे छा होंदो? कांस्टेंट होंदो। जो नंबर है इन जी जगह ते जो है असां जो शेल मालूम करूँ था वो ही नंबर रखंदासीं। यानी कि K जो 1 नंबर है, L जो 2, M जो 3। पोइ जेको आहे असां फास्ट शेल जेको हूंदो आहे असांजो छा हूंदो आहे? K। उहो जेको नंबर कहिड़ो आहे? फास्ट। पोइ असां जेको आहे नंबर जी जगह ते असां 1 रखंदासीं, उन जो ॾींदासीं असां स्क्वायर। स्क्वायर जेको आहे 2 जो 1 जो स्क्वायर छा हूंदो? 1। इहो असांजो थी वियो 1। मतलब कि के शेल में जेके आहिनि 2 इलेक्ट्रॉन हूंदा, उहे असां 2 इलेक्ट्रॉन उन में रखंदासीं। के शेल में 2। ऐं जेको आहे सेकेंड शेल आहे असांजो L, उन में असांजो 2n² जेको आहे फार्मूलो आहे। L जो सेम 2 जेको आहे L जेको आहे सेकेंड नंबर आहे, उन में जेको नंबर ईंदासीं 2। 2 जो स्क्वायर 2, 2 जो स्क्वायर 4 सॉरी, उन जो थींदो वञी L जो थींदो वञी 8। छा थींदा वञी? 8 इलेक्ट्रॉन्स जेके आहिनि L शेल में थींदा वञी। 1 2 3 4 5 8। ये जेके सेकेंड शेल जो असांजो L आहे उन में जेके इलेक्ट्रॉन अची विया 8। ऐं लास्ट में जो कंदासीं थर्ड। साॻी फार्मूलो हिते ॾींदासीं 3। छाकाणि त M जो है हाँ जो थर्ड शेल है उन में नंबर हिते असांजो ॾींदासीं 3। छाकाणि त M जो नंबर भी ठहियो आहे, उन जो स्क्वायर जो कांस्टेंट फार्मूले वारो 3 जो स्क्वायर जो थींदो 9 मल्टीप्लाई जो 2 18 जेके आहिनि मतलब कि थर्ड शेल में रखी सघूं था M। पोइ जेको आहे असांजो बचंदो 1 वैलेंसी इलेक्ट्रॉन, उहो 1 ई रखंदासीं। जेकॾहिं 18 हुजे त 18 रखूं। हा हाणे जेको आहे मतलब कि असांजो वैलेंसी इलेक्ट्रॉन सोडियम जो जेको आहे 1 आहे। हाणे अव्हांखे मां कुझु आइंस जे बारे में ॿुधाईंदुसि। आइंस वो हूंदो वेन एटम्स गेन और लॉस इलेक्ट्रॉन्स इट बिकम्स आइन। मतलब कि जेकॾहिं का भी असां बॉन्डिंग कंदा आहियूं उन में जेको आहे इलेक्ट्रॉन्स या उन खे ॾींदा आहियूं या वठंदा आहियूं। हाणे उन जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं ॿिए जेको एटम क्लोरीन जी स्ट्रक्चर उन में छापींदासीं ऐं उन जे बारे में ॿुधाईंदासीं। क्लोरीन आहे असांजो एटम, उहो खणूं था। हाणे जेके आइंस कीअं क्रिएट थींदा आहिनि उहो अव्हांखे कुझु ॿुधाईंदासीं। हाणे जेको आहे प्रोटॉन्स, क्लोरीन में प्रोटॉन्स जो तादाद 17 है, यानी इलेक्ट्रॉन जो तादाद भी 17 हूंदो। ऐं उन खां पोइ जेको आहे असां न्यूट्रॉन्स जो तादाद जेको आहे 18 आहे, 18 तादाद आहे। पोइ जेको आहे असीं जेको आहे इन में जेके आहिनि असां पहिरीं मालूम करे आया आहियूं त के शेल में जेके आहिनि 2 इलेक्ट्रॉन पवंदा आहिनि, सेम फार्मूले ते असां रखियो आहे। ऐं जेको आहे सेकेंड में जेके आहिनि 8, इहो बि असां मालूम करे आया आहियूं। ऐं जेको लास्ट शेल आहे वैलेंसी शेल जेको हिते असांजो थर्ड M मालूम कयूं था त 3 ॾींदासीं, छाकाणि हुनजो नंबर 3 आहे।
फिर जो क्या 9 थींदो इन में जेका 18 एलिमेंट्स जी जगह जेकी आहे 18 इलेक्ट्रॉन्स जी जगह आहे वो घुरबल आहे। हाणे जेकॾहिं 7 आहिनि असां उहे 7 ई रखंदासीं। 1 2 3 4 5 6 7। हाणे जेको आहे असां जेके आहिनि मतिलबु कि इन जी क्लोरीन ऐं सोडियम जी स्ट्रक्चर छा पई आहे जेकॾहिं असां इन में बांड करायूं था सोडियम क्लोराइड्स ठही पवे थो। सोडियम क्लोराइड्स ठही पवे थो त पोइ जेको आहे स्ट्रक्चर जेकी आहे हीअ जेको इलेक्ट्रॉन्स आहे हेॾे मूव करे वेंदो। हिन जा जेको आहे ऑक्टेट पूरो थी वेंदो हिन जो बि ऑक्टेट पूरो थी वेंदो। हमेशह जेको आहे एटम जेको हूंदो आहे जेको मेटल्स हूंदो आहे उहो जेको हूंदो आहे इलेक्ट्रो पॉजिटिव हूंदो आहे। इन जे करे हिन जेको इलेक्ट्रॉन्स हिन खे ॾिनी चयो त हीअ जेको आहे पॉजिटिव चार्ज ऐं जेके हीअ जेको आहे असांजो नेगेटिव चार्ज थी वियो। हीअ पॉजिटिव चार्ज जेकी हूंदी आहे उन खे चवंदा आहियूं असां केटाइन। नेगेटिव चार्ज हूंदी आहे उन खे असां चवंदा आहियूं एनाइन। इहो ई असांजो अॼु जेको इहो टॉपिक हुयो जेको असां ब्रीफ कयोसीं।